खबरुनि जो सिलसिलो जारी रखंदे ख़बर शामिल कंदी मेयर मां उबैदुल्ला कमराणी जी रिपोर्ट मूजिब त मेयर भरिसां ॻोठ सलाह जतोई में पुलिस जी चढ़ाई 4 घर ड्राए पट करे छॾिया। घर में पियल सामान जी पुण बंजरा कई तो घर में बीठल माल खाए वञण ऐं ॻोठण खे खणी गुम करण ख़िलाफ़ ॻोठण मर्दनि औरतुनि जो एहतजाज। एसएसपी दादू ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी इंसाफ़ जो मुतालबो। ॻोठण मर्दनि औरतुनि गुलाम शबीर जतोई मुख्तार रियाज़ जानदेव अशरफ सैफल जतोई बेगम खातून ऐं ॿियनि एहतजाज कयो। पुलिस खिलाफ सख्त नारेबाज़ी कई वई ऐं एसएसपी दादू जे मथां संगीन इल्ज़ाम लगाया विया। हिन चयो त 18 खां वधीक पुलिस मोबाइल सां गॾु बिना कंहिं वारंट जे वॾी तादाद में पुलिस एहलकार फजर जे वक़्तु ॻोठ ते चढ़ाई करे घरनि जा दरवाज़ा टोड़े चौधरी तकदुस पामाल कयो। घर मां कुझु बि न अचण बावजूदि पुलिस ज़ुल्म जी इंतहा कंदे औरतुनि ऐं ॿारनि ते पुण तशदुद कयो। हिन चयो त एसएसपी दादू जी मौजूदगी में दादू ज़िले जे केतिरनि थाणनि जी पुलिस हाजी असगर जतोई खालिद जतोई जुल्फकार जतोई दिलबर जतोई जा घर ड्राए पट करे छॾिया आहिनि ऐं पुलिस चढ़ाई दौरान घर में बीठल 5 मेयूं 3 फर ऐं 5 बकरियूं ऐं 4 उन जा फर जॾहिं त घर में पियल 2,50,000 रोकड़ रक़म सोना ज़ेवर ऐं ॿियो कीमती सामान बि खणी विया आहिनि। हिननि चयो त पुलिस हिकु ॻोठाणे जुल्फकार जतोई खे बि गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। पुलिस हिननि जी गिरफ़्तारी ज़ाहिर नथी करे। हिन चयो त एसएसपी दादू नादर जमाली वांगुरु असांजे नौजवान जुल्फकार खे बि कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए किथे क़तल न करे छॾे। हिन चयो त असांजे मथां को केस दाख़िल न आहे। हरूभरू असांजे घरनि ते पुलिस चढ़ाई करे असांजे नौजवान खे गुम करे छॾियो आहे। हिन आईजी सिंधु डीआईजी ऐं ॿियनि असांखे अपील कई आहे त असांजो चल नुक़सान ऐं असांजे माण्हुनि खे आज़ादु कयो वञे।